असीं खोसा इतिहाद जा प्रेसिडेंट आहिनि। असांजी सिंधी ॿोली जो हिकिड़ो तमामु वॾो शाइर आहे। असीं कॾहिं कॾहिं ज़ात ते बि असीं फ़ख़ुरु कंदा आहियूं त हीउ शेख आहे, अलामा इक़बाल शेख आहे, शेख अयाज़ शेख आहे। अहिड़ी तरह सां असां सम्झूं था त खोसा बिरादरीअ में हिकिड़ो वॾो शाइर पैदा थियो आहे, इनायत बलोच साहिबु। हू चवे थो त मुंहिंजो कंहिंसां भली निबाह न थिए, मुंहिंजो कंहिंसां भली निबाह न थिए, नाव तारीफ़ वाह वाह न थिए, काफ़िलो वाट में बि लुटियो बि त छा, मुंहिंजी तारीख़ शल तबाह न थिए। इन्हनि दुआईअ शेरनि सां ऐं खोसा इतिहाद जे सरबराह मोहतरम साईं आगा अब्दुल गफूर खोसा साहिब जी गुज़ारिश कंदुसि त पंहिंजी गुफ़्तगू अवां ताईं पहुचाए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम तारीफ़ूं पाक परवरदिगार जो जेको वहदहू ला शरीक, जंहिंजो न मट न मिसिल न मिसाल, न उन जी शान में न शौकत में न आज़मत में न बड़ाई में न खुदाई में न किबरियाई में। उहो अकेलो यकता तन्हा बादशाह शहनशाह, उहो अहद समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। दुरूद व सलाम आकाए दो जहां सैयदुल अंबिया खातमुल अंबिया शफीउल मुज़नबीन रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। इंतहाई मुअज़्ज़िज़ मोतबर मोहतरम अदीब दानिश्वर प्रोफेसर सियासी समाजी हिन सिंध सुहिणी जा सुहिणे हर तबके जा प्यारा सुहिणा माण्हू हिन ख़ूबसूरत प्रोग्राम में अब्दुल गफूर आगा खोसो सदर खोसा इतिहाद पाकिस्तान जी तव्हांजी ख़िदमत में सलाम अर्ज़। अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद में फ़रमायो, इन्न अक्रमकुम इंदल्लाहि अतकाकुम। तव्हां ऐं असां सदियुनि खां ॾाढा पर ॾाढा नसल दर नसल मुसलमान आहियूं। तव्हांजे असांजे घर में जेको ॿारु पैदा थींदो उहो पैदाइशी मोरोसी मुसलमान हूंदो। पर जॾहिं मां अॼु शेख अब्दुल्ला साहब जी डॉक्यूमेंट्री ॿुधी, दोस्तनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, त मुंहिंजे दिलि में ख़्वाहिश पैदा थी त मां पंहिंजे ईमान जी तजदीद दुबारा करायां ऐं दुबारा कलमो पढ़ां। छाजे करे जेको माण्हू 17 साल जी उमिरि में मुसलमान थियो आहे, तकलीफ़ूं काटियूं, अज़ियतूं ॾिठियूं, साईं फरमायो त नारा जेल बि ॾिठी, रोज़े ते पाबंदी, नमाज़ ते पाबंदी, छा छा न तकलीफ़ूं काटियूं हूंदियूं 17 साल जी उमिरि में शेख अब्दुल्ला साहब। तॾहिं अल्लाह तबारक व तआला अॼु खां 1500 साल अॻु में फरमायो, इन्न अक्रमकुम इंदल्लाहि अतकाकुम। इज़त ऐं मोतबरी उन्ही जे लाइ आहे जंहिं वटि तक़वा ऐं परहेज़गारी आहे, जेका शेख अब्दुल्ला साहब जे लाइ अॼु ई अहले इल्म, ही सिंध जा सेबता पढ़ियल लिखियल मुआशरे जा मोतबर माण्हू शेख अब्दुल्ला जा मीज़बान आहिनि। त वाक़ई में अल्लाह पाक फरमायो, वतो इज़्ज़ु मन तशा वतो ज़िल्लो मन तशा, जंहिंखे चाहियां इज़त ॾियां, जंहिंखे चाहियां ज़िल्लत ॾियां। जेका इज़त अब्दुल्ला शेख कोहस्तानी साहब खे मिली आहे, असां बि दिलि में ख़्वाहिश कयूं था काश असां बि हिन जहिड़ा मुसलमान थी करे इहा इज़त इकराम दुनिया में बि कमायूं, आख़िरत में बि कमायूं। नमाज़ ते पाबंदी, रोज़े ते पाबंदी। साईं जन फरमायो, असां सिंधी कम्यूनिटी आहियूं, सिंध में रहूं था। जीअं मूं अर्ज़ु कयो त पैदाइशी मुसलमान बि आहियूं। रमज़ान शरीफ़ जॾहिं ईंदो आहे त सिंधी पंहिंजा दोस्त पुछंदा आहियूं, रोज़ो अथई? चईंदा अञा अटो घणो आहे, अञा असांजे घर में अटो घणो आहे। वाह शेख अब्दुल्ला, औलाद बि हाफ़िज़, जन्नत जी बिशारत हाफ़िज़ क़ुरान हिकिड़े हाफ़िज़ जे लाइ 10 उहे माण्हू जहन्नुम खां आज़ादु कराए जन्नत वठी वञे जंहिंजी औलाद हाफ़िज़ हुजे। शेख अब्दुल्ला जी लिस्ट में सुन्नत यूसुफ़ी बि आहे, सुन्नत मुहम्मदी बि आहे। सहाबा किराम जी मजलिस में पाण सगोरन फरमायो, ए मुंहिंजा सहाबा, आख़िरी दौर हूंदो, कुझु माण्हू अहिड़ा हूंदा तव्हां खां वधीक उन्हनि जूं नेकियूं हूंदियूं। सहाबा किराम फरमायो, या रसूल अल्लाह, छा उहे असां खां ईमान में बहितर हूंदा? पाण करीमन फरमायो, फितने जो दौर हूंदो, शर अंगेज़ी जो दौर हूंदो, उन्ही दौर में नेकी करणु नामुमकिन हूंदो। पर जेके साईं ॿुधाइनि पिया त जबल ऐं जहिड़े इलाइक़े में पाणी जो गिलास पीअणु जुर्म हुजे, उते शेख अब्दुल्ला 6000 न्याणियुनि, यतीमनि, बेवाहनि, ग़रीबनि जो पुश्तेबान हुजे, त अल्लाह पाक शेख अब्दुल्ला खे इज़त सां छो न नवाज़े। सुभान अल्लाह। शेख अब्दुल्ला साहब जी डॉक्यूमेंट्री त तमामु नंढी हुई, पर मुंहिंजी दिलि जी ख़्वाहिश इहा हुई त हिन किताब में उहे अल्फाज़ जेके हिकु साउंड जे तरीक़े सां पंहिंजे ज़हन में, दिलि ऐं दिमाग़ में लहनि पिया,
काश ही सभु प्रोग्राम छॾे करे जेकॾहिं डॉक्यूमेंट्री में साईं पाण ॻाल्हाए हा त अञा असांजे ईमान खे तक़वियत मिले हा। असां पंहिंजे कलमे जे मथां सोचियूं हा त असां हिन महल ते किथे बीठा आहियूं। तव्हां ऐं असां अहले इल्म हिते जेके बि महफ़िल में दोस्त मौजूदु आहिनि, अदीब, प्रोफेसर, शाइर, दानिश्वर, कलमकार, मीडिया जा दोस्त, तक़रीबन पढ़ियल लिखियल तबिको। मां त पंहिंजे बारे में अॻु में बि जेका इज्तिमाही शादी थी हुई, मूं त साईं खे चयो क़यामत जे ॾींहुं जॾहिं मां फासी पवां त मुंहिंजा साईं क़यामत जे ॾींहुं मुंहिंजी इहा सिफ़ारिश ज़रूरु कजां त हीअ मुंहिंजे हिकिड़े प्रोग्राम में आयो हुयो, ए अलाह पाक मूंखे हिन जे करे मुंहिंजे करे हिन खे छॾे ॾिए त मुंहिंजी बख़्शिश थी वञे। तव्हां ऐं असां पढ़ियल लिखियल सिंध जो हिकिड़ो तबिको मौजूदु आहियूं। अॼु वाइदो ऐं वचन कयूं त तव्हां ऐं असां मज़हब, मसलक, रंग, नसल खे छॾे करे जेका असांजी सिंधनि जी हमेशह हिकु रिवायत रही आहे, सूफ़ियनि जी धरती, अदब जी धरती, मुहबत जी धरती, शाइरनि जी धरती, ऐं ख़ासि करे सिंधी ॿोली जो हाफ़िज़ नसीर मिर्ज़ा साहब, इन्हनि जी धरती। अॼु वचन कयूं त तव्हां ऐं असां बि शेख अब्दुल्ला जा बाज़ू थी करे हिन जे शेख अब्दुल्ला अब्बास फाउंडेशन में हिन जा ॿांह ॿेली थियूं। ऐं जेके बि साईं जा प्रोजेक्ट आहिनि जहिड़े बि हवाले सां आहिनि, जानी तौर, माली तौर साईं जा मुआविन थियूं। मां खोसा इतिहाद पाकिस्तान जे तरफ़ां साईं सां हमेशह कौल में, फ़ेल में, अमल में, मैदान में जिते बि हूंदो इंशा अल्लाह साईं आवाज़ ॾींदो त पूरी खोसा इतिहाद पाकिस्तान साईं जी ॿांह ॿेली हूंदी, साईं जी मुआविन हूंदी। जिते साईं हुकुम कंदो उते, जिते साईं बीठो हूंदो उते इंशा अल्लाह खोसा इतिहाद पाकिस्तान साईं सां गॾु बीठो हूंदो। इन तमामु दोस्तनि जी महिरबानी। यकीन करो त असीं त हैदराबाद जा आहियूं, इन करे ॿोली त असांजे घर में आहे ई आहे, पर खोसा ख़ासि तरह सां सराइकी ॿोली घणी ॻाल्हाईंदा आहिनि। यकीन करियो तव्हां एॾो सुहिणो ॻाल्हायो आहे, तव्हांजो तलफ़ुज़ अहिड़ो सुहिणो जो हर हर्फ़ ईअं गुल जे तोरण जहिड़ो आहे। माशाअल्लाह, ज़बरदस्त गुफ़्तगू, तव्हां ॾाढी सुहिणी गुफ़्तगू कई।